अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, काज़ी अहमद जे रहवासियुनि राहु बिरादरी जे औरतुनि मर्दनि नंढनि ॿारनि सां गॾिजी अॼु सरकंड सिनेमा चौक ते एहतिजाजी धरणो हयो। यादि रहे त 8 महीना पहिरीं ॻोठु हाशिम राहु जी रहवासण शादीशुदा औरत सना राहु खे कुझु माण्हू अगवा करे विया हुआ। 8 महीना गुज़रण बावजूद बि सना राहु आज़ादु न थी सघी। मुसलसल 22 ॾींहं खां काज़ी अहमद थाणे अॻियां एहतिजाज खां पोइ मुतासिरीन अॼु सरकंड पहुची एहतिजाज कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदा हलूं। काज़ी अहमद जे रहवासियुनि राहु बिरादरी जे औरतुनि मर्दनि नंढनि ॿारनि सां गॾिजी सरकंड सिनेमा चौक ते एहतिजाजी धरणो हयो। यादि रहे त 8 महीना पहिरीं ॻोठु हाशिम राहु जी रहवासण शादीशुदा औरत सना राहु खे कुझु माण्हुनि अगवा करे विया हुआ। मुसलसल 22 ॾींहं खां काज़ी अहमद थाणे अॻियां एहतिजाज खां पोइ मुतासिरीन अॼु सरकंड पहुची एहतिजाज कयो। पीपल्स पार्टी वारा जेके भी माण्हू आहिनि, असीं न्याणियूं 7 क़ुरान ऐं हिकु अलाह जो पाक कलाम खणी हिकु उमेद खणी आया आहियूं त असांजा सिंधी माण्हू जॾहिं न्याणियूं उन्हनि जे कॾ ते विझियूं आहिनि ऐं क़ुरान शरीफ़ उन्हनि जे हथ में हूंदा त 7 खून माफ़ करे छॾींदा आहिनि। पर मां उन्हनि वटि अपील खणी आई आहियां त असांजी मदद कयो, असांजो साथ ॾियो। सरदार मीर खालिद लुंड जो नालो चवनि था त होॾे ईंदासीं त बख्तर बैंक गाॾी ते फायरिंग कंदो असांजी नीकिरी खे आज़ादु कराइण जे लाइ को बि उतां जो माण्हू असांजो साथ नथो ॾे। नई वरी असांजे राहु कबीले जा माण्हू उतां साथ ॾींदी न, उतां जा नई वरी को उतां जो चङो मथो साथ थो ॾे। हिते शऊर रखंदड़ माण्हू वटि मां डरी आई आहियां त ख़ुदा मूं न्याणी ॾिसो, असां मासूमनि में पंहिंजा मासूम ॾिसो ऐं असांखे खाली न मोटायो ऐं असांजो साथ ॾियो त असां पंहिंजी न्याणी सना राहु खे बाज़ियाब करायूं। ख़बर न आहे उहा असांखे इहो ख़दशो आहे त सरदार मीर खालिद लुंड असांजी न्याणीअ खे माराए छॾियो आहे। असां वटि लोकेशन वग़ैरह आहे, हर